आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक वसल्लम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मन वरज़ुक़नी फ़हमा या फ़त्ताह या फ़त्ताह या फ़त्ताह। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना या अल्लाह इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यिदिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना व मलजअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल कदीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुहम्मदुर रसूलुल्लाहि वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदन यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। सदक़ल्लाहु मौलानाल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम।
वनहनु अला ज़ालिका मिनश्शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुअज़्ज़िज़ सादात किराम, उलमाए किराम, बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीजो, दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त ज़ुल जलाल वल इकराम जे पाक कलाम कुरान मजीद जी हिक आयत करीमा जो इब्तिदाई हिस्सो अवां प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत कयो आहे। इंशा अल्लाहुल अज़ीज़ उन जो तर्जुमो ऐं तफ़सीर ऐं के ज़रूरी ॻाल्हियूं अवां जे आॾो पेश करण जे लाइ हाज़िर थियो आहियां। दुआ कजो अल्लाह सही पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े में मूंखे हक़ ऐं सच जे चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां ई असांखे अल्लाह ताला हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। जमात सगोरी, तर्जुमे ॿुधण खां अॻ में हिन मफ़हूम खे समझाइण जे लाइ चंद तमहीदी कलमात तव्हां जे आॾो अर्ज़ कयां। उन खां बाद में आयत सगोरी जे मुतालिक़ तव्हां खे अर्ज़ करे पंहिंजूं गुज़ारिशूं पेश कंदुसि। हीअ ॻाल्हि तव्हां खे ज़हन में रखणी आहे त अल्लाह साईं जल जलालहू अमन वालहू जेको इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर आहे, हर कुदरत जो मालिक आहे, जीअं वणेसि तीअं करे। जेकॾहिं चाहे त हिकिड़े लम्हे में, हिकिड़े सेकंड में कुन जे अमर सां 7 ज़मीनूं 7 आसमान बनाए त मालिक आहे। ही सिज ऐं चंड तारा जेकॾहिं पंहिंजे कुन जे अमर सां रोशन फरमाए त सेकंड भी कोन लगे, जीअं चाहे तीअं करे। अल्लाह साईं सॼो जहान पंहिंजे मर्ज़ी सां, पंहिंजे इरादे सां, पंहिंजे मनसूबे तहत कुन जे अमर सां पैदा फरमायो। इंसान जे अल्लाह साईं जो ख़लीफ़ो आहे, अशरफुल मखलूक आहे, उनखे रब्बुल आलमीन जल जलालहू अमन वालहू दुनिया जे तख़्ते ते पैदा फरमाए। उन इंसान खे ख़ुदा तबारक व तआला शरफ बख्शो ऐं क़ुरान करीम शाहिद आहे। अल्लाह से फरमाईंदो आहे वलक़द करमना बनी आदम, असां आदम जे औलाद खे इज्जत बख्शीसे। दोस्तों, वो रब्बुल आलमीन
जेको सेकंडन में सॼे जहान खे जीअं वणेसि तीअं पैदा करे, ओ अल्लाह तबारक व तआला इन्ही ॻाल्हि ते बि क़ादिर आहे त जेकॾहिं बिना कंहिं सबब जे, बिना कंहिं वास्ते जे, बिना कंहिं वसीले जे इंसान ज़ात खे हिदायत फरमाए त मर्ज़ी जो मालिक आहे। पर दुनिया जे दस्तूर में इहा ॻाल्हि असां ॾिठी आहे, इब्तिदा खां वठी करे हिन वक़्त ताईं त अल्लाह पाक जल जलालु अमन वालू कुदरत जे बावजूद, ताक़त जे बावजूद हिन जहान जे निज़ाम खे, पोइ चाहे दुनियावी निज़ाम हुजे, चाहे दीनी निज़ाम हुजे, मज़हबी हुजे या दुनिया जो निज़ाम हुजे, उन्हीं खे अल्लाह तबारक व तआला असबाब सां हलायो आहे, सबबन सां हलायो आहे। ऐं सबबन जे ज़रिए ख़ुदा तबारक व तआला सबब पैदा करे इन जहान खे पियो हलाए, मज़हबी लिहाज़ सां बि त दुनिया जे लिहाज़ सां बि। असबाब जी माना है को वसीलो, को ज़रियो। अल्लाह साईं जेकॾहिं आदम खे मिट्टी मां पैदा करे उनखे इंसाननि जो अबो बणाए सघे थो, त तव्हां ई असांखे बि ख़ुदा तबारक व तआला बनाए सघे थो। पर अल्लाह साईं वरी असांजे पैदा करण जे लाइ सबब ठाहिया, अबे जो हुजणु ऐं अम्मा जो हुजणु ज़रूरी आहे। रब साईं फरमाईंदो आहे, मां रज़ाक़ आहियां, बेशक इन में को शक न आहे। जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला जीअं बनी इसराइल जे मथां मन ऐं सलवा आसमान तां ताम मोकिले उन्हनि जी महिमानी कंदो हो, मानी खाराईंदो हो, असांखे बि जेकॾहिं रब करीम आसमान तां का शइ नाज़िल करे ॾिए त मर्ज़ी जो मालिक आहे, रज़ाक़ आहे। पर चवे थो त न, मज़दूर आहे त मज़दूरी करे, नौकरी वारो आहे त नौकरी करे, हारी आहे त हार पे जो कमु करे। अला हाज़ल क़यास, मेहनत तव्हां कयो, हरकत तव्हां जी हुजे त बरकत अल्लाह जी हुजे। बीमारी खां बचण जे लाइ हुनखे दवाऊं ऐं फुहारा ॾींदा आहियो, वरी उहो पची तयारु थींदो आहे, हुनजो लाबारो कंदा आहियो, उहो वरी अन्न ॻाहे पंहिंजे घर खणी ईंदा हो, वरी उन्ही खे साफ़ सुथरो करे पीअंदा आहियो, पीही पचाए खाईंदा हो, बिस्मिल्लाह करे अंदरि उमाणींदा हो। अल्लाह सी तव्हां असांजे पेट जी बुख खे दूर फरमाईंदो आहे। पर अल्लाह सी इन्ही ॻाल्हि ते क़ादिर आहे, जेकॾहिं इन्ही महिनतुनि खां सवाइ तव्हांजे असांजे पेट गुज़र जो बंदोबस्तु फरमाए त रब खे ताक़त आहे जीअं वणेसि तीअं करे। पर ही जहान सबब जो आहे, असबाब जो आहे, वसीले जो आहे, चुर पुर जो आहे। कुझु अल्लाह सी फरमाईंदो आहे, बाना तूं कर त मां उन तुंहिंजे कम में वरी बरकत नाज़िल फरमायां। जहिड़े तरीक़े सां दुनिया जे निज़ाम में इन्हनि शयुनि जो हुजणु ज़रूरी आहे, त अहिड़े तरीक़े सां वरी दीनी मामले में बि कंहिंखे अल्लाह से मुतक़ी बनाए, कंहिंखे तहज्जुद गुज़ार बणाए, कंहिंखे ख़ुदा तबारक व तआला अल्लाह जो शुक्रगुज़ार बानो करे, कंहिंखे 24 कलाक इबादत में मसरूफ़ रखे, अल्लाह जी मर्ज़ी आहे। पर अल्लाह तबारक व तआला इन सभिनि शयुनि जे लाइ सबब पैदा कया। उहे कहिड़ा सबब पैदा कए जो अल्लाह पाक पंहिंजा पाक नबी मोकिलिया ऐं उन्हनि नबियनि ख़ुदा जे मख़लूक खे हिदायत कई, सोहबत ॾिनऊं, ऐं उन सोहबत ऐं हिदायत मां अल्लाह पाक जी मख़लूक उन्हनि जे सोहबत में अची नेकी जी तरफ़ राग़ब थी विया। आदम अलैहिस्सलाम खां वठी असांजे सोणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं इंसाननि जे रहबरी हिदायत जे लाइ, माण्हुनि खे सुठे वाट ते हलाइण जे लाइ
असल ताकत खुदा जी आ, पर उन जा सबब खुदा तबारक व तआला नबी मोकिलिया ऐं नबियन खे रवानो करे जेके नबियन जे सोहबत में आया तन खे खुदा हिदायत जी राह ॾेखारे छॾी। असांजे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जो दौर बि इन्ही मरहलन मां गुज़रियो आ। हबीबन करीमन जो वॾे खां वॾो कारनामो जेको हुयो, दीन इस्लाम जी तबलीग तरवीज पंहिंजी जगह ते, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे जिंदगी में दुनिया में हिकिड़ी मिसाली जमात पैदा फरमाई। उन मिसाली जमात खे तव्हां असां सहाबी चवंदा आहियूं, यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सोहबती, जन खे मुंहिंजे हबीब करीम जी सोहबत मिली ऐं महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह रवानो करे, उन्हनि खे हिदायत करे महबूब जो बाह बेड़ी बणायो ऐं उहे अहिड़ा रासिखुल अक़ीदा इंसान साबित थिया जो उन्हनि जे ज़िंदगी ते जेकॾहिं गौर कजे त दुनिया जे तख़्ते ते अहिड़ो इंसान मिलणु क़यामत ताईं महाल। वॾा वॾा मुजाहिद, वॾा वॾा गाज़ी, वॾा वॾा बहादुर, वॾा वॾा मुत्तक़ी, वॾा वॾा परहेज़गार, अल्लाह अल्लाह करण वारा खोटी कान्हे, अॻे बि हुया, अॼु बि आहिनि, क़यामत ताईं हूंदा। पर यादि रखो सॼी दुनिया जा आबिद, ज़ाहिद, गाज़ी, बहादुर, दिलेर, सखी, नेक नियत माण्हू हिकिड़े पासे, रसूलुल्लाह जो हिकिड़ो सहाबी हिकिड़े पासे। कुरान शरीफ में अल्लाह ताला इरशाद फरमाए थो, तव्हां मूंसां गॾी दुरूद पढ़ंदव त मां तव्हांखे आयत जी माना बि ॿुधायां ऐं पंहिंजे मौज़ूअ ते बि अचां। सभई पढ़ो, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अफ़सोस तव्हां ते ॾाढो थो थिए, हे तव्हांजे जेको हे सिस्टम हिन जगह ते हमेशा रखंदा हो न, अलाए ॿिए पासे अहिड़ा के पार्क कोन्हनि, अलाए छा, रोड जे मथां, मुसीबत जे मथां, फटफटा, थकाव, दोलग मामा, सभु मौलवी जे कंध में, मौलवी तव्हांजे कंध में, ऐं तव्हांजो हाल अहिड़ो आहे जो सलात पढ़ो त जहिड़ो तव्हां खां तस्बीह छिड़ी पई आहे। सभई पढ़ो, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व सल्लम। दुरूद जो मोहब्बत सां भेरो हुजे त शैतान भॼे, तव्हांजे दिल में मोहब्बत जो बाग़ बलाए। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व सल्लम। अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम। चओ सुभान अल्लाह। सोने नबी पाक जो नालो वठी अल्लाह ताला असांखे तारुफ थो कराए त मुंहिंजो हबीब जंहिंजो नालो आहे मुहम्मद, सभई चओ सुभान अल्लाह। ॾाढो मिठो नालो आहे, ॾाढो भली माना वारो नालो आहे, ॾाढो दिल खे राहत ॾियण वारो नालो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, इन लफ़्ज़ जी माना अरबी जो लफ़्ज़ आहे मुहम्मद अल्लज़ी युहमदु हमदन बाद हमदिन। मुहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी सदाई तारीफ़ पई हले, कॾहिं बि उन जी तारीफ़ बंदि न थिए, कॾहिं बि उन जो ज़िक्र ख़त्म न थिए, कॾहिं बि उन में को नुक्स या ऐब न हुजे।
सिंधी में 16 लफ्ज़ मोहम्मद जी माना है सारा हियल एड़ो सारा हियल जो शायर त गायन मौलवी त गायन मुझा दोस्तों अजीजो पीर फकीर त गायन उन जी सिफत सना बयान कन पर कुर्बान वञा उन मिठड़े नाले पाक ता जी सना खुदा पाण पियो फरमाए। अवा कुरान खोले ॾिसो मुझा दोस्तों अजीजो अव्वल का आखिर ताईं नबी पाक जे ज़िम्न में जिक्र पाक जे ज़िम्न में अवा ॾिसंदो त अल्लाह जी ज़ात बाबरकात मुझे सोने नबी जूं वसफ़ूं बयान कयूं आहिनि। सरकार जी ज़ात बाबरकात जे अचण जो बयान थे त अल्लाह सही पंहिंजे कुरान पाक में फरमाए क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुम व किताबुम मुबीन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए ओ दुनिया वारो ॿुधण वारो ॿुधी छॾियो जेको मुंहिंजो मुहम्मद करीम तव्हां ॾे आयो आहे त नूर बणिजी आयो आहे। अल्लाह ताला पंहिंजे हबीब करीम के फरमाए इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। ओ मुंहिंजा प्यारा महबूब असां तव्हां के शाहिद करे मोकिलियो आहे, असां तव्हां के नज़ीर बनाए मोकिलियो आहे, असां तव्हां के सॾींदड़ बनाए मोकिलियो आहे। तव्हां अल्लाह जे इज़्न सां माण्हुनि खे सॼो था पिया ऐं वसिराजम मुनीरा ऐं मां अल्लाह जी ज़ात बाबरकात तव्हां खे रोशनीअ वारो सितारो ॾीओ बणाए मोकिलियो आहे। अहिड़ी त तव्हां रोशनी फैलाई आहे जो मशरक़ खां मग़रब ताईं, शिमाल खां जुनूब ताईं, उत्तर खां ॾखिण ताईं, ओलह खां ओभर ताईं, तहत सरा खां खुदा जे अर्श ताईं, खुदा जी जिथे भी खुदाई आहे उते मुंहिंजे मुहम्मद करीम जे नूर जी रोशनाई आहे। मुझा दोस्तों अजीजो महबूबन करीमन जे ज़ाहिरी दुनिया में अचण खां बाद में अॼु ताईं 1550 साल गुज़री विया आहिनि पर उन दौर खां वठी करे अॼु ताईं मुंहिंजे महबूब जी तारीफ़ दुनिया जा शाइर दुनिया जा आलिम बयान कंदे कंदे थकिजी पिया। ये चवंदा रहा या साहिबल जमाल व या सैयदल बशर मिन वजहकल मुनीरो लक़द नुव्विरुल कमर ला युमकिनु सनाओ कमा कान हक़्क़ुहु बाद अज़ खुदा बुज़ुर्ग तो ई किस्सा मुख्तसर। इते शाइरन पंहिंजा हथियार छॾे ॾिना। या साहिबल जमाल ओ सूंह वारा चओ सुभान अल्लाह व या सैयदल बशर इंसान ज़ात जा सरदार चओ सुभान अल्लाह। थोड़ो गौर त कजो मोहब्बत वारो छा थो चवे सैयदुल बशर सब चओ सभई नथा चओ सभई चओ ज़ोर सां छा सैयदल बशर इंसान ज़ात जा सरदार। इहो केरु थो चवे अखियुनि वारो मोहब्बत वारो ईमान वारो जज्बे वारो ज़र्रे ज़र्रे महबूब जे इश्क ऐं मोहब्बत सां पंहिंजे सीने खे मुनव्वर करण वारो ओ तो चवे या सैयदल बशर पर चंड्रो निभागो बेअदब गुस्ताख बेहया हो चवे सैयदुल बशर हे चवे मां जहिड़ो बशर। फर्क आहे ईअं न हथ मथे खणी ॿुधायो हथ आहे फर्क आहे। आशिक़ छा थो चवे या साहिबल जमाल ओ सूंह वारा व या सैयदल बशर इंसाननि जा सरदार मिन वजहकल मुनीर लक़द नुव्विरल कमर जेको तुंहिंजो सुहिणो चेहरो आहे मुंहिंजा मुस्तफ़ा उन मां ख़ैरात वठी चंड बि रोशन थियो आहे। ॾाढे सुभान अल्लाह चवंदा हलो
من وجهك المنير لقد نور القمر لا يمكن السماء صناؤ كما كان حقه اے मुंहिंजा सोना अवां जी तारीफ़ करण मुमकिन ही काने अवां जी सिफ़त बयान करण कांजी ताक़त में ही कोने केरु आहे जेको तव्हां जे तारीफ़ जो हक़ अदा करे ला युमकिन السماء كما كان حقه जंहिं अल्लाह जे हबीब करीम जे सना जो हक़ थींदो आहे इएं कंहिं जो हक़ कोन्हे इहो जेको छबड़ी वारो आहे न छबड़ी वारो इहा वठी ऐं खसे विराए छॾ सभिनि में पैसा पोइ मुख वठिजां खसीस शैतानगिरी अहिड़ी थी पखेड़ी खन अची हबीब जे शान में मुंहिंजा ॻाल्हियूं करण हे वरी मुंहिंजा दोस्त ईमानी मुंहिंजा कसमा मज़ो ई छॾे थो वञे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि इएं खणेस खणेस सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ला युमकिन सना ओ मुंहिंजा सोना मदीने वारा तव्हांजी तारीफ़ जो हक़ अदा करणु मुमकिन ही कोन्हे मता को ये चवे तो अब्दुल रहीम न करे सघियो आहे मुफ्ती मोहम्मद रहीम कंदो मता को चवे तो मुफ्ती मोहम्मद रहीम न करे सघियो आहे मौलाना हाजी मोहम्मद इदरीस करे सघंदो मता को चवे तो मौलाना हाजी मोहम्मद इदरीस न कयो आहे को ॿियो करे सघंदो चवे तो न न मुंहिंजा सोना जेको तव्हांजे तारीफ़ जो हक़ आहे उनखे अदा करण वारो अम्मा खे पुट ॼाओ ई कोन्हे को ला युमकिन सना कमा कान हक़हु अवां जी सना जो हक़ अदा करण मुमकिन ही कोन्हे को बस हिकड़ी ॻाल्हि चवां थो पंहिंजो घोड़ो डोड़ाए 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 थकिजी पियो आहियां बस हिकड़ी ॻाल्हि कयां थो बाद अज़ ख़ुदा बुज़ुर्ग तुई किस मुख़्तसर बस मुख़्तसर ॻाल्हि इहा कयां थो त अल्लाह खां बाद में जेका बुज़ुर्ग हस्ती आहे त मुस्तफ़ा जी ॾाढे चओ सुभान अल्लाह अब मां सही थो चवां अलाए ग़लति थो चवां वाह वाह मुंहिंजा सोना हबीब भला ॾियो ख़बर ठरो था अलाए ॿरो था मां तो चवां ठरंदो ओहो जेको चवंदो त मुते अल्लाह थोरो कयो आहे नबी मोकिलियो आहे ठरंदो पर जेको निभागो चवंदो त न इहो थोरो त सुन्नन ते आहे थोरो त आशिकनि ते आहे थोरो त महबूब जे गुलामल ते आहे पर असां ते कोन्हे उन जे बूथ ते 12 वॼी वेंदा पर जेको मुस्तफ़ा जे अचण जो थोरो भाईंदो उन जो चेहरो बि चंड वांगुरु चिमकंदो अल्लाह सही मुझे हबीब जो नालो ही रखियो सोहणो मुहम्मद सारा हियल छा सही अवां तारीख़ूं पढ़ो तौरेत पढ़ो इंजील पढ़ो ज़बूर पढ़ो अल्लाह जे नबियनि जा किताब पढ़ो पर कुरान पढ़ो मुंहिंजा दोस्तो जे मलाइकत बि मुस्तफ़ा जा सना ख़ान हूरू गिलमान बि मुस्तफ़ा जा सना ख़ान इंसान बि मुस्तफ़ा जा सना ख़ान जीत ॼणा जानवर बि मुस्तफ़ा जा सना ख़ान मलाइक बि मुस्तफ़ा जा सना ख़ान पर अल्लाह ताला फरमाईंदो आहे वरफ़अना लक ज़िक्रक सोहणा जो सना खान भी मां अल्लाह आया वरफ़अना लक ज़िक्रक तुझे ज़िक्र खे तुझे वास्ते मां अल्लाह बुलंद कयो या अल्लाह तो कियां बुलंद कयो अल्लाह ताला फरमाए तो बगालियूं हल इज़ा ज़ुकिरतो ज़ुकिरत मई परी परी गाल हिया जाते मां अल्लाह जो ज़िक्र हुंदो मुस्तफ़ा तुझो भी ज़िक्र हुंदो जअलतु ज़िक्रक व ज़िक्री ॿियो तरीक़ो वरी हिया ॿियो नमूनो हिया जो मां तुझी तारीफ़ के पाह जी तारीफ़ सॼो
छा सॼो आ जेको न सरकार जी तारीफ़ करे थो ओ ये समझो त अल्लाह जी तारीफ़ करे थो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो आ अवा कलमे में गौर कयो मुसां गड्डा, आज़ान में ॾिसो मुसां गड्डा, तकबीर में ॾिसो मुसां गड्डा, कुरान में ॾिसो मुसां गड्डा। जेकॾहिं मुंहिंजे महबूब करीम जे नजर पई उहा ॻाल्हि आदम वंदे दिल में रखी छॾी। जॾहिं 100 सालनि खां बाद में आदम खे तौबा क़बूल कराइणी पइजी वई, उहो यादगीरो अची वियो ऐं आदम अलैहिस्सलाम रसूलुल्लाह जो वसीलो वठी ख़ुदा खां दुआ कई, उन नाले जी लब लज रखी आदम जी ख़ता माफ़ फरमाए छॾी। सबई पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लम अलैहि। दोस्तो अज़ीज़ो, इन्हीअ जे करे जेके इश्क वारा हा, मोहब्बत वारा हा, उन्हनि जे ज़ुबान ते 24 कलाक नबी जी नात हूंदी हुई। बहावलपुर रियासत तहां ॿुधी हूंदी, कोट मिठण शरीफ ऐं चाचड़ा शरीफ ॿई वेझा आहिनि। उते हिकिड़ो बुज़ुर्ग थियो गुज़रो जंहिंजो नालो हो ख्वाजा गुलाम फरीद। चओ ज़ोर सां सुभान अल्लाह। उन ख्वाजा गुलाम फरीद जो मुरीद आलिम दीन मौलाना मोहम्मद यार हुन जो नालो आहे। वॾो आशवाज़ हो। मुजादा पंहिंजे ज़माने में उन्हीं जहिड़ी तकरीर केरु कंदो ई कोन हो। तकरीर कंदो हो त माण्हू ईअं फत कंदा हा जे कुकड़ खे सीर विझी छॾिजे। हज़ारनि जो मजमो हूंदो हो। उन्हीं मौलाना मोहम्मद यार जे तकरीर में माण्हू उठनि ते घोड़नि ते ॻोठनि खां परे परे खां हली अची तकरीरूं ॿुधंदा हा। शाइर बि वॾो हो। महबूब जी तारीफ़ कंदे हिकिड़ो शेर थो चवे, मूंखे दिल ते यादि अची वियो आहे, दिल थी चवे तव्हांखे ॿुधायां, ईमान ताज़ो थी पए। पर ईअं कोन ॿुधाईंदुसि तरी जॾहिं हथ मथे खणी सुभाणे राजा ॿुधो छा थो चवे। चवे तो मोहम्मद मोहम्मद पकाईंदे गुज़र गई, मोहम्मद मोहम्मद पकाईंदे गुज़र गई, मोहम्मद मोहम्मद। सिराइकी आहे या रियासती सिराइकी हितां वारी कान्हे, थोरो लफ़्ज़ ॾुखियो आहे। चवे थो त मूं सॼी ज़िंदगी इहो नालो पचायो आहे। इहो नालो चओ, इहो नालो इन्ही नाले खे सॼी ज़िंदगी विर्द वज़ीफ़ो रखियो अथमि। मोहम्मद मोहम्मद पकाईंदे गुज़र गई, मोहम्मद मोहम्मद। अॼु ज़ोर सां जनाब बाग वारा चओ त लाड़काणे खे ख़बर पए त मुस्तफ़ा जा आशिक़ जागनि था। चओ मोहम्मद मोहम्मद पकाईंदे गुज़र गई, मोहम्मद मोहम्मद पकाईंदे गुज़र गई, मोहम्मद मोहम्मद पकाईंदे गुज़र गई। अहद नाल कहंदे नाल अहद नाल अहमद मिलाईंदे गुज़र गई, अहद नाल अहमद मिलाईंदे गुज़र गई, अहद नाल अहमद मिलाईंदे गुज़र गई, मोहम्मद मोहम्मद पकाईंदे गुज़र गई, मोहम्मद मोहम्मद। हिकिड़े हंधि मूं शेर इहो पढ़ियो, हिकिड़ो सड़ियल उथी बीठो, चई मुफ्ती साहब
तू तो मुफ्ती तो सदाए अहद नाल अहमद मिलाईंदे गुज़र गई अल्लाह के नबी सां मिलाई तो तव्हां बि चुप थी वियो ॿुधो फ़क़ीर तव्हां खे दलील ॾे चओ मुसलमान चई हा जो कलमो पढ़ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चओ बस झल झल छो तो चई ला इलाहा सां गॾु मुहम्मद रसूलुल्लाह न चओ रुगो चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह त तू भी चवी तो ला इलाहा इल्लल्लाह सां मुहम्मद रसूलुल्लाह के तू भी गॾाई तो मां भी गॾाया तो चो चो मोहम्मद मोहम्मद पकाईंदे गुज़र गई मोहम्मद मोहम्मद पकाईंदे गुज़र गई अहद नाल अहमद मिलाईंदे गुज़र गई अहद नाल अहमद मिलाईंदे गुज़र गई मोहम्मद मोहम्मद मां नंढड़ो आहियां मूंखे यादि आहे अञा मां मदरसे में कोन पढ़ंदो हुउसि असांजे ॻोठ में हिकिड़ो हिंदू हो ओॾो हो क़ौम जो असांजे ॻोठ जे माण्हुनि जूं भितियूं ठाहींदो हो ओताकूं घरनि जा कोट मिटी जो कमु कंदा आहिनि ओॾ हिंदू हो सॼो ॾिहाड़ो गॾह वहाए सॼो ॾिहाड़ो मुंहिंजा दोस्त वञींदो मिटीअ जो कमु करे राति थींदी ही आधी राति जे टाइम ते असांजे घरनि जे पुठियां हुन जा घर हूंदा हुआ मुंहिंजा दोस्तो उथंदो हो सॼी राति पढ़ंदो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ज़ोर सां ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह सारी ज़िंदगी हुनजी गुज़री वई हिकिड़े ॾिहाड़े मुंहिंजो ॾाॾो साईं हुनखे चवे थो ओ होला मल होलो नालो ओ होला मल चई जी हाजी साहब ला इलाहा इल्लल्लाह सॼी चवे थो सॼी ज़िंदगी चई थी बाक़ी पद थोड़ो आहे अॻिते बि चओ मुहम्मदुर रसूलुल्लाह पद घणो आहे चओ सुभान अल्लाह ओ होला सॼी ज़िंदगी चयो थी ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह तो चयो आहे बाक़ी पंध थोड़ो आहे अॻिते बि चओ मुहम्मदुर रसूलुल्लाह मुंहिंजा दोस्तो ॾाॾे खे चवे थो हाजी साहब ॻाल्हि तुंहिंजी सची आहे पर मूंखे तौफ़ीक़ थिए ई कान थी पई मुंहिंजे नसीब में इहा ॻाल्हि कान्हे का मुंहिंजा दोस्तो मरी वियो काफ़र थी मरी वियो रुगो अल्लाह जे नाले वठण सां मुस्लमान कोन थींदो आहे मुस्लमान उहो थींदो आहे जो आमना जे लाल जो नालो रिसालत जे इक़रार सां वठंदो आहे महबूब जो नालो वठे पर रिसालत जो इक़रार करे छाजो इक़रार करे ॾाढो छाजो इक़रार करे तॾहिं अल्लाह से फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह मुंहिंजो मुहम्मद मां अल्लाह जो मोकिलियल पंहिंजे तरफ़ खां हू ॻाल्हि खणी कोन आयो आहे अव्हां खे जो कुझु मुंहिंजो मुस्तफ़ा ॿुधाए थो उहो सभु पैगाम मां अल्लाह जो तव्हां लाड़काणे जा माण्हू सिंधी ॿोली ॼाणो था सिराइकी बि ॼाणो था छो त तव्हांजे इलाइक़े जी ॿोली आहे अरब सगोरा बि अरब हा अरबी ॼाणंदा हा जेके मुशरिक हा जेके महबूब जा दुश्मन यहूदी हा या नसारा हा या काफ़र हा उहे बि ॼाणंदा हा उन्हनि खे ॿोली ईंदी ही उहे सोणे नबी पाक जो नालो वठी हुजूर जी गिला कोन कंदा हा छाजे करे हो ॼाणंदा हा त जेकॾहिं असां चवंदासीं त मुहम्मद सारा हेयल हीअं आया हीअं आ हीअ ॻाल्हि आ या हूअ ॻाल्हि आ जेकॾहिं असां इहा ॻाल्हि कई त पोइ इहा माण्हू असांखे थुकूं हणंदा चवंदा भेणा हिकिड़े पासे चओ था सारा हल जेको चवे ही सोहणो जेको आहे सो कोझो आहे अब चइबो लाड़काणे वारा छो गूंगा थी आयो सोहणो सोहणो ही सोहणो कोझो आहे
माण्हू खिलंदा वठी वञोसि गिदू बंदर में होॾो चवे थो सुहिणो वरी थो चवे कोझो सुहिणो ऐं कोझो हिक ॿिए जो ज़िद हलण जिथे सूंह हूंदी आहे उते कोझाई कान हूंदी आहे जिथे कोझाई हूंदी आहे उते सूंह कान हूंदी आहे जिथे मुहम्मद हूंदो आहे उते गिला कान हूंदी आहे जिथे गिला हूंदी आहे उते मुहम्मद कोन हूंदो आहे छो तो अरबी ॼाणंदा हा ॿोली ॼाणंदा हा उन ॿोली ॼाणण जे करे हाणे हुजूर जी गिलातुनि खे करणी ई न सही करणी ई मुहम्मद न चवंदा हा नालो मटाईंदा हा चवंदा हा मुज़म्मम मुज़म्मम हेड़ो आहे मुज़म्मम हीअ आहे मुज़म्मम हीअं थो चवे मुज़म्मम ही ॻाल्हि आहे नबी करीम जो नालो मटाए मुज़म्मम चवंदा हा मुहम्मद जे उबतड़ मुज़म्मम जी माना आहे मुहम्मद माना सारा हियल मुज़म्मम माना जंहिंजी वरी गिला कयल हुजे हो ईअं चवंदा मुज़म्मम ही आ मुज़म्मम ही आ सहाबा किराम खे दुख थी पियो हुजूर खे चऊं या रसूल अल्लाह ये कुते जा पुट निभागा काफर अॻे त मुंहिंजा सोहणा अव्हां जी गिला कंदा हा पर हाणे त चंडनि तव्हांजो नालो बि मटाए छॾियो आहे चवनि था मुज़म्मम हेड़ो आहे मुज़म्मम हेड़ो आहे मुज़म्मम हेड़ो आहे अॻिते गिलाऊं कनि था पिया हाणे छा कजे मुस्तफ़ा खिली ॾिनो पाण फरमाइनि था घबरायो न हुम युसब्बून मुज़म्ममन व अना मुहम्मदुन हू कंहिं मुज़म्मम खे गारियूं ॾियनि था हो को मुज़म्मम ॿियो हूंदो मां त मुहम्मद आहियां छा फरमायो हुम युसब्बून मुज़म्ममन हू गारियूं था ॾियनि मुज़म्मम खे हली जन सुको मुज़म्मम ॿियो हूंदो मां मुज़म्मम न आहियां मां मुहम्मद आहियां तव्हां कॾहिं कॾहिं चवंदा न आ ॿुची ॾिठो थमाए कुंड में ॻाल्हायो साईं दुर मोहम्मद ॾाढ़ी ते हथ हणंदो चओ न ॾाढे ॻाल्हायो हे साए पटके वारो ॾाढ़ी ते हथ हणंदो हो परियों साए पटके वारो माशाअल्लाह जी सोहणी ॾाढ़ी आहे आबची ॾिठो थमाए जन खे ॾाढ़ी फुल आहे न उहे सोचींदा ई कोन जेको ॿुची हूंदो सो पाण ई लॼी थींदो छो त आहे ईअं कंहिंजी गिला न कंदा कयो मारबो मिसाल ॾिनो आहे गिला सुठी न आहे सरकार में इहा ॻाल्हि था फरमाइनि पिया भली चवनि मुज़म्मम हेड़ो भली चवनि मुज़म्मम हेड़ो भली चवनि मुज़म्मम हेड़ो सॼो ॾींहुं मुज़म्मम खे गारियूं ॾींदा मूंखे गार लॻंदी कान मां त मुहम्मद आहियां छो मोहम्मद मोहम्मद पकाईंदे गुज़र गई मोहम्मद मोहम्मद पकाईंदे गुज़र गई अहद नाल अहमद मिलाईंदे गुज़र गई अहद नाल अहमद मुझे हबीब करीम जे नाले के वठी अल्लाह ताला फरमाए तो मुहम्मदुर रसूलुल्लाह मुझो मुहम्मद मां अल्लाह जो मोकिलियल अथव उन्हीं खे मां मोकिलियो आहे छाजे लाइ मोकिलियो आहे इंसानियत जे भलाई लाइ माण्हुनि जे फैज़ जे लाइ माण्हुनि खे सही रावट ते हलाइण जे लाइ माण्हुनि जा अखलाक बहितर करण जे लाइ विछड़ल बाननि खे रब सां मिलाइण लाइ उहे बाना जेके अल्लाह खां परे थी विया आहिनि उन्हनि खे अल्लाह सां मिलाइण लाइ आयो आहे छो त मुस्तफ़ा करीम जी ज़ात बाबरकाह जो कमु इहो आहे त हबीबन करीमन जी ज़ात बाबरकाह जो हेॾे ॾिस त निस्बत ख़ुदा सां गॾियल आहे वरी हेॾे निस्बत ॾिस त मख़लूक सां गॾियल आहे हिकिड़े हथ सां ख़ुदा सां गॾु आहे त ॿिए हथ सां मुस्तफ़ा उम्मत सां गॾु आहे जेको महबूब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकाह जे हथ में मिलाईंदो हथवा तंहिंखे मुस्तफ़ा ख़ुदा सां मिलाए छॾींदो आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाह ताला फरमाए तो मुझो मुहम्मद करीम अल्लाह जो रसूल आहे वल्लज़ीन मअहू ऐं उहे ख़ुशकिस्मत शख़्स जेके मुंहिंजे सोहणे नबी सां गॾु आहिनि छा आहिनि बाबा सभई तो गॾिजी पियो छा आहिनि
वल्लज़ीन मअहू जिनखे ज़ाहिरी ऐं बातनी नबी पाक जी मईयत मिली आहे, महबूब जी सोहबत मिली आहे। अड़े मवाली जे सोहबत में माण्हू मवाली थींदो आहे, राशीअ जे सोहबत में माण्हू राशी थींदो आहे, ज़ालिम जी सोहबत में माण्हू ज़ालिम थींदो आहे, कोकड़ीअ जी सोहबत में माण्हू कोकड़ी थींदो आहे, मुजादा निमाज़ीअ जे सोहबत में माण्हू निमाज़ी थींदो आहे, मुस्तफ़ा जे सोहबत करण वारो जन्नती थींदो आहे। वल्लज़ीन माहू उहे जेके मुझे सोने नबी करीम सां गॾु आहिनि, अल्लाह ताला उन्हनि जी तारीफ़ थो करे। अशिद्दो अलल कुफ़ार, उहे काफ़रनि ते सख़्त आहिनि। अल्लाह सी फरमाए थो अॻिते रुहमा बैनहुम, काफ़रनि ते त सख़्त आहिनि पर पंहिंजा पाण में खीर खंडरो आहिनि। अल्लाह से फरमाए तो त ये मुझे हबीब सां गॾु हन। ॾाढे चओ सुभान अल्लाह, खिली चओ सुभान अल्लाह, अञा बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा मिठड़ा भाव अज़ीज़, अल्लाह से फरमाए तो वल्लज़ीन माहू अशिद्दो अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम, उहे जेके मुझे सोने नबी पाक सां गॾु आहिनि, काफ़रनि जे लाइ ॾाढा सख़्त आहिनि ऐं पंहिंजा पाण में रहीम आहिनि। काफ़रनि ते छो सख़्त आहिनि? काफ़रनि हुन जी भेल कान कराई आहे, काफ़रनि हुन जो प्लाट ते कब्ज़ो कोन कयो आहे, काफ़रनि हुन जी बनी कान खसी आहे, काफ़रनि हुन जा बाग कब्ज़े में कोन कया। काफ़रनि ते सख़्त इन्हीअ जे करे हूंदा आहिनि। अल्लाह फरमाए थो त हुननि जी दिलि रसूलुल्लाह सां आहे, पोइ रसूलुल्लाह जे दुश्मन खे पंहिंजे अख जो कंडो भाईंदा आहिनि। जेको महबूब जो दुश्मन हूंदो आहे, पोइ पीउ हुजे, भाउ हुजे, माउ हुजे, धीउ हुजे, दोस्त हुजे, पाड़े वारो हुजे, मिट हुजे, माइट हुजे, केर बि हुजे, उनखे बर्दाश्त करणो कोन्हे को, छो त जेको रसूलुल्लाह सां निस्बत कढींदो सो सॼे जहान जे काफ़रन खां निस्बत टोड़े छॾींदो। तव्हां ई असांजा बख लॻा पिया, चाहियूं गॾु पियूं, कचहरियूं गॾु कयूं, शादनि मुरादनि में सॼूं, अदा छा कयूं, पाड़ेसरी आ, माइट आ, छिटऊं कीअं सुठो नाहे। को कादियानी आ त बि तुंहिंजे लाइ भाउ आ, मुजादा शियो आ त बि तुंहिंजे लाइ भाउ आ, राफ़ज़ी आ त करीम जो गुलाम हुजे। हुजूर जे गुलामी खां सवा ॿिए सां भाइपी आहे कान। सहाबा किराम पंहिंजो भाइपियूं कटे, रिश्तेदारियूं कटे करे मुंहिंजे हबीब करीम सां नींहुं लायो। अहिड़ो त नींहुं मुंहिंजे मुस्तफ़ा सां लाताऊं, ख़ुदा पाक जो कसम आहे जो मुंहिंजे महबूब जे रोज़े पाक में सिद्दीक़ ऐं फारूक मुस्तफ़ा सां गॾु सुधा पिया आहिनि। असां वरी छा चवंदासीं, अदा बड़े छा कयूं, पाड़े जी ॻाल्हि आहे, साहबनि खे पाड़ो कोन हो, अदा माइटी आहे, साहबनि खे माइटी कान हुई, तुंहिंजी माइटी वधीक आहे। असल ॻाल्हि आहे त ईमान आहे कमज़ोर। असल ॻाल्हि इहा आहे जे ईमान हुजे सिद्दीक़ वारो, चओ सुभान अल्लाह। पुट अथसि अब्दुर रहमान, देर सां मुसलमान थियो आहे। हज़रत अबू बकर खे पियो चए सोहणा अब्बा जी बच्चा अल्हम्दुलिल्लाह मां मुसलमान थियो आहियां। जी बाबा सुठो थियो, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, जॾहिं मां काफ़र हुयुसि, अबू जहल जे पारां फलाणी लड़ाई में पे लड़ियुसि, लड़ंदे 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 ओचितो तूं बाबा मुंहिंजे आॾो अची वये, तलवार मुंहिंजे हथ में हुई, बस रुगो इशारे जी देर हुई, तुंहिंजी मुंडी लाहे छॾियां। हा पर छा कयां, दिल में ख्याल थियो त अबो आ,
अब्बो समझी अवाइद कयूं छॾे ॾिनो मां ॿिए पासे मुंह करे हलियो वियुसि तोखे धको कोन आहे मुंहिंजो बाबे जे करे तोखे बाबो पे सम्झुमि हज़रत अबू बकर जो अब्दुर्रहमान बराबर इएं हूंदो तो मूंखे छॾे ॾिनो हूंदो छो त तूं नाहक ते हुए पर मूंखे अल्लाह जे ज़ात जो कसम आहे जेकॾहिं तूं मुंहिंजे साम्हूं अची वञी हा ऐं मुंहिंजे तलवार जे वारे में हुजे हा त मां मुस्तफ़ा जो दुश्मन समझी तुंहिंजी मुंडी लाहे छॾियां चओ सुभान अल्लाह जीअं न कंहिंखे ईमान भेॾनि ताईं कंहिंखे ईमान गोॾनि ताईं कंहिंखे ईमान दुन ताईं कंहिंखे ईमान बुबन ताईं कंहिंखे ईमान कुल्हनि ताईं कन जो ईमान तार चओ सुभान अल्लाह बिटाई साहब चवंदो आहे दूर तन्ही अखां लॾे जंहिंजी नाहे मुहड़ मलहीर ॾे पखातन पापन खां परे परां अॾे हाणे छा गतनीअ जी छॾे जेके धना रहंदा चरन बुजादा मता चवे त भिटाईअ जो बैत आहे अल्लाह जो क़ुरान फरमाईंदो आहे अल्लाह ताला फरमाए थो वला तरकनू इलल्लज़ीन ज़लमू फतमस्सकुमुन नार जेके ज़ालिम बेदीन आहिनि नबी जा दुश्मन आहिनि मां अल्लाह तव्हां खे मनो थो फरमाया वला तरकनू इलल्लज़ीन ज़लमू इन्हनि ज़ालिमनि सां सोहबत त न कयो पर लाड़ो भी न कयो थोड़ो लाड़ो भी न कयो फतमस्सकुमुन नार जेकॾहिं तव्हां इन्हनि ॾे लाड़ो कंदो तो अल्लाह तो चवे मां तव्हां जे लाइ जहन्नम जी बाहि तैयार करे छॾी असल गैरत इस्लाम जी हुजे अक़ीदे जी हुजे मज़हब जी हुजे ऐं इहा असांखे किथां मिलंदी सहाबा जे तालीम मां ज़ोर सां चओ सुभान अल्लाह छो तो सहाबा किराम जी ज़िंदगी मिसाली ज़िंदगी आहे अहिड़ी ज़िंदगी आहे जो इन्ही ज़िंदगी जहिड़ी ॿिए कंहिंजी ज़िंदगी आहे कान ऐं साईं वरी कहिड़ो कुर्ब कयो मुंहिंजो अबू बकर उमर खे मुंहिंजे मुस्तफ़ा पंहिंजे झोली में सुम्हारे छॾियो आहे हिकिड़े ॾिहाड़े मुंहिंजो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी में पे आया साॼे हथ में सैयदना सिद्दीक़ जो हथ हो खाॿे हथ में सैयदना अमीर उमर जो हथ हो मस्जिद नबवी में जो दाख़िल था सहाबा मुझे हबीब के ॾिसी खुश था पाण फरमायो वेही रहो सब वेठा रहा पाण बीठा रहा अबू बकर जे हथ में साजो हथ उमर जे हथ में खाबो हथ सहाबा जे आडो भी मस्जिद नबवी में मुस्तफा ही बिन्ही जा हथ लोडन था पिया अबू बकर जो हथ भी लुडे पियो उमर जो हथ भी लुडे पियो नबी करीम अलैहि सलाम जो हथ भी लोडन पिया पाण फरमाइन था हा कज़ा नुबअस यौमल क़ियामह ओ सहाबियो मस्जिद नबी वारो हेॾे निहारियो हे ॿई जवान जीअं मुंहिंजे हथ में हथ मिलायो बीठा आहिनि क़यामत जे ॾिहाड़े बि मां मोहम्मद सां ईअं उथारिया वेंदा ज़ोर सां सुभान अल्लाह हा कज़ा नुबअसो हिन नमूने सां असां उथारिया वेंदासूं यानी जरी मूंखे बि उथारियो वेंदो अन अव्वलुन नास खुरूजन इज़ा बुइसू पाण फरमाइनि था जरी माण्हू पंहिंजे क़ब्रुनि मां उथंदा त सभिनी खां अव्वल अव्वल मां मोहम्मद करीम पंहिंजे गुंबद खज़रा खां ॿाहिरि ईंदुसि पंहिंजे घर शरीफ़ खां ॿाहिरि ईंदुसि पंहिंजी उन पाक जगह आराम वारी खां ॿाहिरि ईंदुसि माण्हू क़ब्रुनि मां उथंदा मां मोहम्मद करीम अलैहिस्सलाम पंहिंजे घर मुबारक मां रोज़े अतहर मां सभ खां अव्वल उथंदुसि ऐं मूंसां गॾु मुंहिंजो सिद्दीक़ ऐं फारूक हूंदा तॾहिं त हिकिड़े शाइर चयो आहे बण यार नबी दे यारां दा बण यार नबी दे यारां दा बण यार नबी दे यारां दा इश्क होवे ता चल मदीने सुभान अल्लाह इश्क होवे ता चल मदीने वेख तू जो
जोड़ा मज़ारां दा बण यार नबी दे यारां दा बण यार नबी दे यारां दा। जंहिं गुंबद ख़ज़रा जे साए खे ॾिसण लाइ असां हैरान आहियूं, उन्हीं महबूब पाक अलैहिस्सलाम जे गुंबद ख़ज़रा वारे जन्नती घर में मुझे हबीब जबाई गुलाम मुस्तफ़ा सां वॾठा। अदा अॼु त हीअ कॉन्फ्रेंस आहे, रोज़े धणी रहबर कॉन्फ्रेंस, ऐं अल्हम्दुलिल्लाह जमायत बि जाम हूंदी, पर ॿियनि पीरनि जा मुरीद बि हूंदा, ऐं मूंखे पक्का अॼु हिते बेपीरो हूंदो ई कोन। हाणे जेको बेपीरो आहे हथ मथे खणे। न न हथ कोन खणाई पोइ बि भला जेके पीरनि वारा हथ मथे खणो। माशा अल्लाह माशा अल्लाह माशा अल्लाह, चओ सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, भला जेको न को तव्हांजे पीर खे ॻाल्हाए त मुंडी उहे मुड़स ई मरी आहे जेके मुंडियूं पटींदा। ॻाल्हियूं त घणियूं मुंडी पटे रखां, मुंडी पटे रखां, उथी करे पट कजी ॾिसां मां लाड़काणे में ख़बर पए। ईअं मुंडी पटे रखां, मुंडी पटणा सवली चवंदा हो रुगो मुंडी पटे ॾेखारियां। पर यादि रखो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, जे मुंडी नथा पटे सघो ऐं कोन पटे सघंदो, रुगो गैरत धारियव त बि ॼण मुंडी पटे छॾियव। बेगैरता न थिजो, बेगैरत न थिजो, मुंडी पटण परे यार उही गैरत धारजो। पलीत खे ॾिसी त मुंहुं मोड़े छॾ त मदीने वारो ख़ुशि थी पवंदो। मुर्शिदनि जो सिलसिलो थींदो आहे, चओ सुभान अल्लाह। छा हूंदो आहे? इहो सिलसिलो बरकत वारो आहे, इहो सिलसिलो बरकत वारो आहे। सिलसिलो छा आहे, कहिड़ी बला आहे? इहो लफ़्ज़ अथव अरबी ज़ुबान जो, इन जी सिंधी में माना आहे ज़ंजीर। छा आहे माना? ज़ंजीर खे ज़ंजीर छो चइबो आहे? कड़ो कड़े में, कड़ो कड़े में, कड़ो कड़े में, कड़ो कड़े में, कड़ो कड़े में। मुर्शिदनि जे सिलसिले खे बि मुजादा सिलसिलो इन्ही जे करे चइबो आहे जो कड़ो कड़े में आहे। मुंहिंजो कड़ो हज़रत पीर साईं शाह मर्दा शाह सानी पीर साईं छट धणी सां मिलियल आहे। पीर साईं छट धणीअ जो कड़ो पीर साईं सिबगतुल्लाह शाह सूर्य बादशाह सां मिलियल आहे। सूर्य बादशाह जो कड़ो हज़रत पीर साईं शाह मर्दा कोट धणी सां मिलियल आहे। हज़रत कोट धणी रहमतुल्लाह अलैह जो सिलसिलो पंहिंजे बाबे सैयद हिज़्बुल्लाह शाह सां मिलियल आहे। सैयद हिज़्बुल्लाह शाह जो कड़ो मुंहिंजा दोस्तो सैयद अली गोहर शाह सां मिलियल आहे। बंगुले धणी सां मिलियल आहे। पीर साईं बंगुले धणी रहमतुल्लाह अलैह जो कड़ो पंहिंजे बाबे हज़रत पीर साईं सिबगतुल्लाह शाह अव्वल सां तजर धणी सां मिलियल आहे, जंहिंजे नाले हे तजर बाग आहे। उन खां पोइ पीर साईं तजर धणीअ जो कड़ो रोज़े धणीअ सां मिलियल आहे। रोज़े धणीअ जो कड़ो पंहिंजे बाबे पीर साईं सैयद मोहम्मद बक्का सां मिलियल आहे। इहो सिलसिलो कड़ो कड़े में वञी अब्दुल कादिर जीलानी सां मिलियो। अब्दुल कादिर जीलानी खां मिली मिली वञी मदीने वारे मोहम्मद मीर सां मिलियो। या रसूल अल्लाह, या अली जमदस्तगी रहमत। अदा हे तमाम पंहिंजो कड़ो ॿुधायो, तव्हांजा बि कड़ा हूंदा, चओ सुभान अल्लाह। बेकड़े तव्हां बि कोन आहियो, कड़ो कड़े में सिलसिलो गढ़ियो पियो आहे। सभु फैज़ जा मंबा ऐं मरकज़ या वञी कड़ो मिलंदो अलीअ सां, या वञी कड़ो मिलंदो उस्मान सां, या कड़ो मिलंदो हज़रत उमर सां, या कड़ो मिलंदो सोहणे सिद्दीक़ सां। इन्ही चइनी यारनि जो कड़ो मिलंदो रसूलुल्लाह जी ज़ात सां। मुंहिंजो मुर्शिद पीसे रोज़े वारा फरमाईंदा हा, जेको मलफूज़ा शरीफ़ में लिखियो पियो आहे,
पाण फरमाइन था तुझी दुआ कबूल नथी थे, तुझी मुश्किल हल नथी थे, तुझो कर्ज नथो लहे, तोखे औलाद नथी थे, तुझी परेशानी दूर नथी थे, तुझा दुनिया जा मसइला को नथा हल थियन। रोई 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 अंधो थी पियो आ, जागी 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 करे तो सॼी रात गुज़ारी दो आ। तुझी खोराक हलाल नाहे, तुझी इबादत में खुलूस नाहे, जेका मानी जो ग्रह विझंदो आ सो हराम जो हूंदो आ। तुझी दुआ कबूल कान थींदी आ, परेशान थींदो आ। पर पीर से रोज़े वारो फरमाए थो अच त मां तोखे सवलो न सुॼां, जेकॾहिं आधी रात जो उथी करे यो मुर्शिदन जो कड़ो कड़े में मिलाइजां। ओ मुंहिंजा मौला इलाही बहुरमत फलाण, ओ मुंहिंजा मौला फलाणे मुंहिंजे मुर्शिद जे सदके, वरी ॿियो नालो खण इलाही बहुरमत मुंहिंजे मुर्शिद जे सदके। इएं पीर से रोज़े वारा फरमाइनि था इहे सिलसिले जा रुगो नाला खणी कोड़ पुॼाईंदे, जेका दुआ घुरंदे सां क़बूल थी वेंदी। सुभान अल्लाह चओ, ॾाढे चओ सुभान अल्लाह। यानी इहे नाला ई बरकत वारा आहिनि, इन नालनि में एॾो फैज़